मां नतीजे ते पहुतो आहियां मामा। मां ससुई खे समझाइण पाण वेंदुसि ऐं मूंखे उम्मीद आहे त हू समझी वेंदी। छा बहादुर बच्चा होश में त आहीं? तूं हिक औरत खां माफ़ी वठंदे? तूं समझाइण ऐं माफ़ी वठण में वॾो फर्क़ आहे मामा। ससुई हिकु आम औरत नाहे, वो मुझी ज़ाल आहे। ज़ाल मतलब त साॻो ई थियो न। प्यार सां समझाईंदे त पोइ वञी ॼण त मिंथू कंदे न। मिंथुनि खे वरी अञा के ॿिया सिंग थींदा आहिनि छा? मामा जेकॾहिं ज़ाल खे मिंथ बि कयमि न त लही कोन वेंदुसि, छो जो ससुई मुंहिंजो प्यार आहे, मुंहिंजी इज्जत आहे। ऐं सच त इहो आहे मामा त हुन खां सवा मां बि रही न सघंदुसि। बहादुर बच्चा, अल्लाह पाक मर्द जो वॾो शान कयो आहे। पाण खे छो थो औरत जे आॾो हीणो करे? न त इहा ज़ाल तोखे सॼी उमिरि हिननि आङुरियुनि ते नचाईंदई। मामा ससुई जो ॾोह नाहे, सॼो ॾोह मुंहिंजो आहे। जेकॾहिं मां ससुई ते इल्ज़ाम न ॾियां हा त हू मुंहिंजो घर न छॾे हा। जॾहिं हाणे ॻाल्हि साफ़ थी वई आहे त ससुई ते लॻल सभु इल्ज़ाम कूड़ा हुआ, पोइ त मुंहिंजो बि फर्ज़ थिए थो न त मां ॿ क़दम खणी उन ॾे वञा ऐं उन खां माफ़ी वठां या उनखे सम्झायां। बाबा तूं ॼाण, तुंहिंजी ज़ाल ॼाणे, मूंखो छा जे लाइ तूं को छा करे? बाबा छा ॻाल्हि आहे, खुली ॿुधाए। वैसा हिकिड़ो अर्ज़ खणी आयो आहियां। बाबा मूं चयो न, खुली ॿुधाए कहिड़ो अर्ज़ खणी आयो आहे? वैसे बहादुर खान ॾाढो परेशान आहे, अंदर में असुल भोरो भोरो थी वियो आहे। वैसे बहादुर खान न खाए थो न पीए थो। ससुईअ खां बिना ईअं आहे जीअं मच्छी पाणीअ खां ॿाहिरि। बहादुर पंहिंजे पेरनि ते पाण कुआड़ो हयो आहे। सियाणनि सच चयो आहे त पंहिंजी वॾीअ जो न वेझ न तबीब। न न रेस, बहादुर खान बेगुनाह। त छा ससुई गुनाहगार आहे? न रेस, न ससुई गुनाहगार आहे, न रेस बहादुर खान गुनाहगार आहे। बाक़ी जेको बहादुर खान जो मामू आहे न हाजी शरीफ, इन जा कन भरिया आहिनि। बाबा इन त अहिड़ा हालात पैदा कया आहिनि त जीअं बहादुर ससुई खे घर मां कढी छॾे। रेस हाजी शरीफ अॼु बि बहादुर खान जी जान जो दुश्मन आहे। हाजी शरीफ उहो ई छो कंदो? तू चाहे तो त बहादुर खान खे अॼु ई मारियां त जीअं रेस दरिया खान जी मिल्कत फबायां। बाबा साईं इन लाइ ज़रूरी आहे त बहादुर खान पहिरें ससुई खे तलाक ॾे त जीअं ससुई रेस दरिया खान जे मिल्कत जी वारस न थिए। न त इहो हाजी शरीफ बहादुर खान खे मारे विझंदो। माना त इहा ॻाल्हि आहे, पर बहादुर जे लाइ मां छा थो करे सघां? रेस मां त चाहां थो कीअं बि करे तव्हां हाशिम वारनि खे राज़ी कयो। बाबा हाशिम वारा त राज़ी थी वेंदा, पर ससुईअ खे राज़ी केरु कंदो? रेस ससुईअ खे राज़ी करण जी ज़रूरत ई न आहे। ससुई बहादुर खान खे ॾिसंदी न त हुनजी दिलि मेण थी वेंदी। ठीकु आहे, मां बहादुर खे न्यापो कयां थो त मूंसां मिली वञे। ठीकु आहे रेस, महिरबानी। ठीकु आहे न? मुझी प्यारी बसरा तू मुका विचड़ी वैया। अरे बेगा खैर त आहे? छाते वठी तो खिचुन में रांबाज कंदो? बसरा प्यालो करे वही जा। इहो छा थो चई हाजी शरीफ? बसरा खे अल्लाह से तुंहिंजी उम्र बि ॾे, उहा ज़िंदा आहे। अरे पो निभागा ये पार छाजे ला तो कढी? छो तो वती खिचुन में रोई दो? हाजी शरीफ तू सही माण्हू नाही। हाणे ॿुध, बसरा हर साल वेंदी आहे मुरीदनि ऐं ख़ातमनि खां ॾन वठण, ऐं उन्हनि मुरीदनि ने मूंखे बि हर साल वठी वेंदी आहे।
मुरीद ॾाढी ख़िदमत कंदा आहिनि, पुसरियूं खाराईंदा आहिनि, खीर पीआरींदा आहिनि, हलवा खाराईंदा आहिनि। हिन साल मूंखे हिते छॾे वई आहे। अरे ॻाल्हि हेतिरी पार खणी हेॾा थो करी, छा थियो? कहिड़ी अरबा खता थी भला धण वठण वई त छा थियो? तो बि यार सफ़ा मारे छॾियो। हाजी शरीफ़, तू एॾो तकिड़ो कोन मरंदे। तू न बंदूक जी गोली सां मरंदे, न लफ़्ज़नि सां मरंदे। भला कॾहिं मोटंदी? महीने ॾेढ में मोटी ईंदी हाजी शरीफ़। यार पोइ असांजा कमकार हाणे केरु कंदो? मां जो वेठो आहियां, बसरा पंहिंजा फ़कीर मूंखे ॾेई वई आहे न। जेकॾहिं यकीन नथो अचई न हाजी शरीफ़ त पोइ ॿुध, बेगो जहिड़ो वाराए में तेड़ो गाची खुआड़ में मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन। हल बाबा हल, वञी ॾंढ दाढ़ी जी कर, मगज़ में अची लॻो आहे। अस्सलाम वालेकुम सूबेदार सिकंदर साहब। वालेकुम सलाम रोशो। वे केवाल रोशो कीअं अचण थियो? सूबेदार साहब, रेस बंगुल खान अवांखे फोन कई हूंदी। हा बंगुल फोन कई हुई। ॾे ख़बर, लिफ़ाफ़ो आंदो अथई? छो त पैसो आहे त सभु कुझु आहे। हा साहब, अचे हितां जो लिफ़ाफ़ो। रोशू बंगुल खे मुंहिंजा सलाम ॾिजांइ। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। जी सर। बाबा नबू कमदार जी ज़मानत थी वई आहे, हुनखे आज़ादु कयो। जी सर। वञ रोशू, वठी वञ। महिरबानी साहब, महिरबानी। भेण, मूंखे इन ॻाल्हि जो ॾाढो ॾुख आहे जो हेतिरा ॾींहं गुज़रण जे बावजूदि मां तव्हांजो पलांद करे न आहियां सघियो। अदा हाशिम, असांजी त इहा ई कामयाबी आहे। बंगला जूं ऐं चने सर जूं निंड्रूं ई हराम थी वयूं आहिनि। उन्हनि कमीड़नि जेका असां सां जुठ कई आहे न, उनजो सूर नथो वञे। पर पोइ बि लौंग खे सलाम आहे जो उन पंहिंजी ज़मीन जा कागज़ बचाए वरिता। हा अदा, लौंग खे बि सम्झ में अची वई जो रेस काबू खान जो नालो खयईं, उन करे चने सर वारा हलिया विया। भेण, इन्हनि कागज़नि जो ख्यालु रखजांइ। जंहिं ॾींहुं बि मुजन जे हथ अची आहे, उन ॾींहुं मुजन तोखे माराए छॾींदो। हा अदा हाशिम, मूंखे ख़बर आहे। उन करे इहे मां कागज़ बैंक जे लाकर में रखाए छॾिया आहिनि। ॾिसां मां बि त इहो पीर मुजन कीअं तो कागज़ उतां चोराए। अदी, इहो तो ॾाढो सुठो कयो। चङो भेण, मां हाणे हलां थो। राणी मुंहिंजो इंतज़ार कंदी हूंदी, अलाह कंदो कोसो वाह न लॻंदी। अदा, अलाह कंदो तूं बि आबाद हूंदी। आमीन। सर, वॾेरी रेशम जा जवाबदार अञा गिरफ़्तार न आहिनि थिया। सर, मूंखे अफ़सोस आहे, धाड़ेलनि वटि असां खां वधीक जदीद असलो आहे। असां इन्हनि हथियारनि सां नथा बीह सघूं। मूंखे ख़बर आहे त धाड़ेलनि वटि कहिड़ा हथियार आहिनि। सिकंदर, काल्ह चनेसर ऐं गुलज़ार खे बंगुल जे बंगले ते ॾिठो वियो हो। जॾहिं उहा ख़बर मूंखे पइजी वई त उहा ख़बर तोखे छो कोन पइजी सघी? सॉरी सर। फौरन बंगुल खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾ। सर, बंगुल हिन तर जो वॾो ज़मींदार आहे, उनखे मां गिरफ़्तार कीअं करे सघंदुसि? ॿी सूरत में तोखे इस्तीफ़ा लिखी ॾियणी पवंदी। बहादुर, तूं एॾो मायूस ऐं परेशान छो?
अस्सलाम वालेकुम चाचा कलिया। वालेकुम अस्सलाम। बहादुर पुट पट ते न वे अजर कोई छा ॾींदो उन ते वे कपिड़ा ख़राब थी वेंदा। चाचा मुंहिंजी त सॼी ज़िंदगी ख़राब थी वई आहे। हाणे जेकॾहिं कपिड़ा ख़राब थिया त छा थी पियो? बहादुर पुट तूं एॾो मायूस ऐं परेशान छो आहीं? चाचा मां ससुई खां सवा ज़िंदा न रही सघंदुसि। तूं ससुअ खां पाण धार थियो आहीं। बहादुर पुट तो ससुअ खे लफ़्ज़नि जा अहिड़ा त घाव ॾिना जेके नासूर थी विया आहिनि। जेकॾहिं ससुअ जे दर्दनि जो दारू थियणु चाहीं थो त पोइ हुन जे ज़ख़्मनि ते मोहबत जा पहाड़ रख पुट। चाचा चाचा मां सभु कुझु करण लाइ तयारु आहियां। मां मञा थो त मां ॾोही आहियां ससुई जो। चाचा मां ससुई खे परचाइण लाइ आयो आहियां। बहादुर तूं मुंहिंजो नाठी आहीं, मुंहिंजे पुटनि जहिड़ो आहीं। तोखे कंहिं रोकियो आहे त ससुअ खे न परचाए? चाचा हाशिम त मूंखे ॻोठ में अचणु कोन थो ॾे, पोइ घर कीअं अचणु ॾींदो? बहादुर पंहिंजो रवैयो बदिला, पोइ हाशिम तोखे पाणे घर वठी वेंदो। बाक़ी हाशिम जे आॾो आकड़ कंदे न त हू बर्दाश्त कोन करे सघंदो। चाचा जेकॾहिं न मां आकड़ कयां सिधो वञी घर में ससुई जी बाह में हथ विझां, हिते बनी ते न अचां। हल त मां तोखे पाण सां घर वठी हलां। अस्सलाम वालेकुम पीर मुजन साईं। वालेकुम सलाम रेज़ खाना। ढियाल वाला रेस बंगल खाना अज की वडा पेर गया था। पीर मुजन साईं चने सरें गुलजार बिन कोप बूटो कोन बार मां ब हरू भरू कमतार नबुअ जे डटन में अची। हाँ रेस बंगल खाना मां ब मायूस थी वियोसि। इन्हनि छोरनि खां अहिड़ा कम कोन थींदा। बंगुल खान जे करे रमीन तां कब्ज़ो हटाइणो अथई त के कंधार मुठ घुराए, जंहिंजी अकल सां ई लोंग ॻोल्हियो कोन लभे। बंगुल खान वटि माण्हुनि जी का बि कमी कान्हे का, पर मां घणो वक़्तु ॿाहिरि रहियो इन जे करे अञा संगत सां मूं राब्तो नाहे कयो। उन जे करे मां परेशान आहियां। हुकुम कर रेस बंगुल खान, तोखे कंहिं परेशान कयो आहे? पीर साईं ॻाल्हि घाटे में पइजी वई आहे। इहे छोरा ज़मीन जा कागज़ त कोन चोराए सघे, मथां वरी पुलिस मां बि लोह थी वियो आहे। पुलिस छा कंदी तोखे? पुलिस आहे पैसे जी, पैसा फेंक तमाशा देख। अहिड़ी ॻाल्हि कान्हे पीर मुजन साईं, मां त पैसा ॾियण लाइ बि तयारु आहे, पर सूबेदार सिकंदर कंहिं ॻाल्हि खे मञे ई कोन थो। ऐं सूबेदार तुंहिंजो दोस्त आहे ऐं थाणे ते हुनखे तो ई रखायो। रेस बंगल खान तूं फिक्र न कर, यो सूबेदार हाणे तोखे छा कंदो? मां सूबेदार खे इजर घुराए कयां तो ॾिसंदो। जान आवाज त लपई कोन थो, ॻोल्हे ॻोल्हे हलां थकिजी पिया पोड़ो मुड़ुसि यार। इधर किथे ॻोल्हियूं साम भला? अरे यार तूं आई किथे? ॻोल्हे 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 तोखे त असीं बेज़ार थी पिया आहियूं भाउ। पोइ पंहिंजो ख़्यालु रख ॾे। कंहिं दुनिया ई न त पुलिस खंबे खणी वई त ॻोल्हियो कोन लभंदे। बाबा जॾहिं न मूंखे ख़बर पई पुलिस तोखे ॿधी वई आहे, मुंहिंजो मीटर बि फिरी वियो। सिधो अची बंगुल खान जी गिचीअ में हथ विधमि, चयोमांसि त जो अॼु बाबा खे आज़ादु कराए, न त चने सर जी चाल चङनि भरनि जूं वायूं बताल। इहो सुठो कई, तमामु भलो कई जे बंगुल खान जी गिचीअ में हथ विधई, पर बाबा शरेआम न गुम। सूबेदार सिकंदर छितो थी पियो अथई, हिन खंबे खणी हुई त लभंदे बि कोन।
बाबा मां रुगो इहो ॾिसण आयो त तोखे पुलिस आज़ाद कयो या न। हाणे तोखे पंहिंजी हिन अखियुनि सां ॾिठम, हाणे मां हलां थो। यार हाणे आयो त वे असांजी मानी खे अची था घर खाऊं पोइ वञ जा हलियो जान हिते ई वे भला त मानी खणी जा जा तूं जो माना मानी खणी चे। न बाबा न, मानीअ जी ज़रूरत न आहे। मां संगत इंतज़ार में बीठी आहे, मां हाणे हलां थो। बस यार पंहिंजो ख्याल रखी आ न पोड़े मुड़ुस में हाणे सट सण कान अथई जे वधा तूं हला ऐं हाणे पुलिस जा चकर काटींदो। बाबा मुंहिंजो ख़ैरु आहे, तूं सिर्फ़ु पंहिंजो ख्यालु रखजांइ, ठीकु आहे? चङो हाणे मां हलां थो। कबूतर हाणे हिन घर में तुआरी भेण बसरा कोन्हे जंहिंजी कमाई ते तूं कुॾंदो हुएं। हाणे जेकॾहिं हिन घर में तोखे रहणो आहे त घर जे ख़र्च में तोखे हिसो ॾियणो पवंदो। बेगा मूंखे कसम आहे अदी जे फ़कीरनि जो मुंहिंजे खीसे में रुपयो बि कोन्हे, इतबार कर। कबूतर तूं कूड़ो आहे, छो त जॾहिं मां बसरा सां कूड़ ॻाल्हाईंदो हुअसि न त पर मां पंहिंजे तो वांगुरु कसम खणी पोइ कूड़ ॻाल्हाईंदो हुअसि। कबूतर घर जे ख़र्च में पैसा ॾींदे त मानी बि मिलंदई, न त वञी वॾेरनि जे उताकुनि ते ओभरियूं खा ऐं हेॾा चूस वेही। बेबी मुंहिंजी रेवड़ी, मुंहिंजी मिठड़ी, मुंहिंजी चूपड़ी, माण्हू सफ़ा बेक़दरा थी विया अथई, होशियारी कर। पैसा मूंखे ॾियनि कोन पिया था, मां ॻाए 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 थकिजी थो पिया, काकुड़ो ई किरी पियो, अरुगो वात पटियो पिया, मुंहिंजो ॾोकड़ ई माण्हू नथा ॾियनि। त पोइ मानी बि कान मिलंदई। अरे कबूतर पैसा ॾी थो या इहो डंडो तोरो खसे हणाए सींद वारो। बिगाऊं आया छड़ो कबूतर केॾीमहिल हिन कपर केॾीमहिल हुन कपर। गुटकू ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे खीसनि जी भली तलाशी वठ, मूं वटि कुझु कोन्हे। मुंहिंजे खीसनि जा ईअं वात पटिया पिया जीअं पलीअ जो वात पटियो पिया। भली ॾिस अच, हाली ॾिस। अॼु तोखे छॾणो ई न आहे कबूतर, तुंहिंजी तलाशी मां अॼु ज़रूर वठां। अॼु तोरे खीसनि जी तलाशी वठां ई वठां। ॾिस ॾिस वञ, हे खीसो खाली आहे, मथां हिन में हुजनि, हे बि खाली आहे, हे बि खीसो खाली आहे। न कबूतर तूं वटि पैसा आहिनि, ॼाणी वाणी खीसा खाली कयूं तो दी, तूं पैसा ॿिए हंधि लिकाया आहिनि ऐं हाणे मानी बि कोन मिलंदई। हा इएं न कर ॾेढ फुटा, रोज़ी मुंहिंजी बंदि न कर, ख़ैरात सम्झी मूंखे ॾे। असुल कोन ॾींदुसि। बेबी वञ तूं मानी खणी आ त असां पाण ॿई खाऊं। मानी थो खाए, लबेस खीसे में टको बि कोन, पर मानी थो खाए। ॾिसां त कीअं थो तूं मानी खाई हिन घर में। मानी मूंखे अलाह ॾींदा। अस्सलाम वालेकुम एसपी ऑफिस। सर होम मिनिस्टर साहब जी फोन आहे। जी सर ॻाल्हायो सर। जी सर होम मिनिस्टर साहब जो फोन है। जी सर। जी यस सर। सर अमन जो को मसलो ना है। जी सर, रेशम नाले वडेरीअ जो फरियाद दाख़िल थियल आहे ऐं पुलिस छापा वणी रही आहे। जी सर, बंगुल खान ऐं मुजन ये मोज़त शहरी आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ को सबूत बि असां वटि न आहे। जी सर, आउं जांच करियां थो। सर ख़ैर त आहे, कंहिंजी फोन हुई? होम मिनिस्टर साहब जी फोन हुई। होम मिनिस्टर साहब जी? सरवर इन माई रेशम त मुल्क में बाहे बार इजनी आहे। सरवर इहो सूबेदार सिकंदर के कम जो ना आहे। मां चाहियां थो त इन मसइले खे तूं हल कर, कंहिं बि तरीक़े सां इन माई रेशम खे माठ कराए ऐं उनजो थाह कराए। सर मां पूरी कोशिश कंदुसि। जे मञनि था त ठीकु आहे, जेकॾहिं नथा मञनि त पोइ पीर मुजन ऐं बंगुल खान खे ॾे टांडा। उन्हनि खे खंबे अहिड़े थाने ते रखो त जीअं उनजे वारसनि खे ख़बर ई न पवे त मुजन ऐं बंगुल आहिनि किथे। जी सर। अशमत तूं पंहिंजी कावड़ ते कंट्रोल कर, छो त जॾहिं तोखे कावड़ ईंदी आहे न तॾहिं तोखे ख़बर कान्हे पवंदी त तूं छा थो ॻाल्हाई। बाबा बहादुर के तूं के वैसे इन बहादुर जो दिमाग खराब थी वियो आहे। हथियार खणी
मूंसां मुक़ाबिलो करण पे आयो। वैसे तव्हां हुनखे सम्झाए छॾियो मूं इहा टिड़ टिड़ कॾहिं पंहिंजे वॾे भाउ जी बि नाहे सठी त मां हुनजी कीअं सहंदुसि। हाशिम जी ससुई बेगुनाह हुआ न, बहादुर बेगुनाह थी। सॼो कमु न हाजी शरीफ़ जो अथई, छो त हाजी शरीफ़ जहिड़ो ॾिसण जो कारो आहे न ओड़ो अंदर जो बि कारो अथई। वैसे तव्हां बि पंहिंजी जाइ ते सच था चओ। मूंखे बि इन हाजी शरीफ़ ते शक आहे। अरे बाबा इन हाजी शरीफ़ ई त बहादुर जा कन भरिया आहिनि न। मूंखे ख़बर पई त इन हाजी शरीफ़ अॻ में बि बहादुर खे केतिरा ई भेरा मारण जी कोशिश कई आहे। हा रेस बराबर तव्हां सही ॿुधो आहे। पोइ इन जो मतिलबु इहो थियो न त बहादुर बेगुनाह हुआ। तव्हांजो ॾोही हाजी शरीफ़ आहे, हाजी शरीफ़। हा रेस तव्हां ठीकु था चओ। त पोइ बहादुर सां कहिड़ी कावड़ हाशिम? हाशिम मां चाहियां थो त ससी पंहिंजे घर वञे। हाशिम तूं मुंहिंजी ॻाल्हि थधे दिमाग़ सां वेही सम्झ। ज़ाल मुड़ुस खे अलॻि करण सां बाबा अल्लाह बि नाराज़ थी। इहा सच्ची ॻाल्हि कोन्हे का। वैसे पर ससी खे केरु सम्झाए? बाबा ससुई खे मां सम्झाईंदुसि। तव्हां रुगो बहादुर ते हथु रखो। बहादुर सुठो माण्हू। ठीकु आहे रेस